नसीराबाद में IBA जे इंतजाम हेठ प्राइमरी मास्तरी जे टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार मुसलसल 10 ॾींहं बि ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ सरापा एहतजाज बनल रहा। उम्मीदवार सैफुर रहमान, फहद आजाद मंगी, रखियल शाह, इनायत तुनियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी आर्थर शाह जे पुल ते धरड़ो हणी वेही रहिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त 5 ॾींहं अॻु कमिश्नर लाड़काणो ऐं डिप्टी कमिश्नर कंबर शेदात कोट वाइदो कयो हो त अव्हां खे ऑफर ऑर्डर ॾियाराया वेंदा, पर संदन कयल वाइदे ते अमल नाहे थियो। हुननि चयो त नसीराबाद तालुके जा 131 उम्मीदवार पास थिया आहियूं, पर ऑफर ऑर्डर सिर्फ़ 24 ॼणनि खे ॾिना विया आहिनि। बाक़ी रहियल 107 उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे, जॾहिं त तालुके में मास्तरी जूं 200 जायूं ख़ाली पयल आहिनि। हुननि मुतालबो कयो त बिना देर ऑफर ऑर्डर ॾेई खेनि बेरोज़गारी मां निजात ॾियारी वञे।